कुल्लिन व कफ़्फ़िरहु तक़दीरा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। तमाम तारीफ़ों हम्द व सना किबरियाई वदाई जा कलिमात अकेले अल्लाह सुब्हानहु व तआला जी ज़ात के जुगाई जेको अल्लाह बेनियाज़ा बेपरवाह मुश्किल कुशा हाजत रवा दाता दस्तगीर बिगड़ियों बनाइण वारो आसानियों पैदा करण वारो वो अल्लाह हर एतबार सां अकेलो आहे। पंहिंजे कुवत जे अंदरि अकेलो, पंहिंजे ताक़त पंहिंजे कमालात में पंहिंजे जमालात में पंहिंजे सिफ़तुनि में हर एतबार सां अल्लाह अकेलो आहे, अहद आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात असमद बेनियाज़ आहे। कुल काइनात उन रब्बुल आलमीन जी मुहताज आहे, उन जे दर जी मुहताज, उन खां घुरण वारी, उन खां पिनण वारी, उन खे सॾण वारा, उन खे बाधाइण वारा। वो अल्लाह सभिनी खां बेनियाज़, सभिनी खां बेपरवाह, सभिनी खे अता करण वारो आहे। अल्लाह सभिनी कमज़ोरियुनि खां हर क़िस्म जे ज़ुल्फ़ खां अल्लाह पाक आहे। लम यलिद व लम यूलद। मालिक साईं औलाद जी बि कमज़ोरीअ खां पाक आहे, वालिदैन जी बि कमज़ोरीअ खां पाक आहे। वलम यकुन लहू कुफ़ुवन अहद। मालिक जी उहा ज़ात आहे जंहिंजे मिसल का बि ज़ात कान्हे का। मुख़्तसिर हम्दो सना खां बाद अणगणिया बेशुमार दुरूद व सलाम हुजनि इमामुल अंबिया जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाती अक़दस जे मथां जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन काइनात जे हिदायत लाइ मबूस फरमायो। जंहिं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सुब्हानहु व तआला जे पैगाम खे पहुचायो कोन बल्कि पहुचाइण जो हक़ अदा करे छॾियो। क़यामत ताईं या क़यामत जे दिहाड़े दुनिया ऐं आख़िरत में कामयाबीअ जो पैमानो ऐं मयार हिकिड़ो ई आहे जेको अल्लाह बनायो माणियो मुहम्मद रसूलुल्लाह जी सूरत में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं हुजनि प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल जे मथां ऐं संदसि असहाब जे मथां रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन। अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं उन्हनि माण्हुनि जे मथां बि हुजनि जिन माण्हुनि प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो आइडियल बनायो, पंहिंजो पेशवा बनायो, पंहिंजो रहबर बनायो, पंहिंजो क़ाइद बनायो। हर मामलनि में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ निहार कई, उन जे ताबेदारीअ में इताअत में ज़िंदगी गुज़ारी। हर लम्हो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल ऐं सेखारियल शरीयत मुताबिक़ गुज़ारियो। अल्लाह जो रहमत ऐं बरकत उन्हनि माण्हुनि जे मथां हुजे। इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजे सही बुखारी जे अंदरि रिवायत आंदी आहे जंहिंखे इमाम मुस्लिम बि पंहिंजे सही जे अंदरि आंदो आहे ऐं ॿियनि बि अहम हदीस पंहिंजे कुतुब जे अंदरि आंदो आहे। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मरवी हदीस आहे। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला फरमाए थो त जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं इंसान दुनिया मां रुख़सत थी वञे थो यतबउल मय्यत सलासतुन अहलुहु व मालुहु व अमलुहु। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं माण्हू दुनिया मां रुख़सत थी वञे थो त उन सां वाक़ियल ऐं लाॻापियल टे शयूं हूंदियूं आहिनि। अहलुहु उन
उनजो अहल, उनजा साथी, उनजो ख़ानदान व मालहू, उनजी जमा पूंजी महिनत सां कठे कयल उनजूं हड़ूं माल जे सूरत में व अमलहू, ऐं टियों उनजो अमल। पाण फरमायूं फयर्जिउ इत्नान, प्यारे पैगंबर फरमायो ॿ शयूं अहलहू व मालहू उन सां गॾु हलनि कोन था, बल्कि पोइते मोटी रहिजी वञनि था। वयबका वाहिद, हिकिड़ी शइ बचे थी जेका उन सां गॾु हले थी, उहो अमलहू, उनजो अमल आहे। खोड़ सारियूं हिन हदीस जे अंदरि नसीहतूं आहिनि। पहिरीं त अल्लाह सुब्हानहू व तआला जे हुज़ूर में दुआ आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला कम हक़हू नसीहत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं उन खां पोइ असां सभिनी खे इन सुहिणे पैगाम खे सम्झण ऐं अमल करण जी बि अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। मुख़्तसर टाइम आहे, इंशाअल्लाह मुख़्तसर टाइम में चंद नसीहतूं कंदासीं। सभ खां पहिरीं त इहे खणी चवां, हिन हदीस जे अंदरि इंसान जी कुल जेका बि मिल्कियत आहे उहा सभु ॿुधाई वई आहे त इंसान जो आहे छा। असां मां हर हिकु गौर ऐं फिक्र कंदो त असांखे दुनिया में रहूं पिया, जेको बि असांजो चऊं प्रॉपर्टी मिल्कियत जेका बि आहे उहा इन्हनि टिनि सूरतुनि में, या त इंसान जो ख़ानदान, जेको इंसान चवे थो मुंहिंजो ख़ानदान आहे, अज़ीज़ अकारिब पंहिंजा, उन सां गॾु दोस्त मिट अहबाब संगती साथी। ॿी सूरत माल जी आहे ऐं ॿी सूरत इंसान जे अमल जी आहे। इन खां अलावा ॿी का सूरत कान्हे जेको इंसान जे हीअ मुंहिंजी आहे। जेको बि दुनिया में कुझु आहे इहे ई शयूं आहिनि, ख़ानदान, दोस्तनि, अहबाबनि, जेका इंसान जे मुंहिंजी मिल्कियत आहे। अल्लाह फरमायो ॿ शयूं मोटींदियूं वञनि। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमान, ज़बान मां निकतल ॻाल्हि हक़ीक़ी ॻाल्हि कंहिंजी आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। अल्लाह क़ुरान बनाए करे मायो, हे दुनिया जा इंसानो, मुंहिंजो हबीब, मुंहिंजो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे जेको बि कुझु सेखारे थो, सम्झाए थो, ॿुधाए थो, पंहिंजी मर्ज़ी ऐं पंहिंजे चाह सां कोन थो बुलाए। इन जा ॿोल ज़बान मां इन जे मां पिया निकिरनि, पर हक़ीक़त में हे ॿोल रब्बुल आलमीन जा वही आहे, उहे पैगाम तव्हांखे ॿुधाए थो। यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं बि अल्लाह जे तरफ़ां उहे बि वही आहे, दीन वही आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो इंसान जो अमल असुल मीरास असांजी आहे। वो अमल कहिड़ी बि सूरत में हुजे, चङो आहे या बुरो आहे, पर इंसान जी मीरास मिल्कियत प्रॉपर्टी इहा आहे। ऐं इन ई शइ जो असर बाक़ी ॿियनि शयुनि ते बि, ईअं न त उन्हनि ते कोन्हे को। ऐं अमल जो दारो मदार ईअं बि कोन्हे त सिर्फ़ आख़िरत जे मामले सां, दुनिया जे मामले सां पर औलाद आहे, अहल आहे, ख़ानदान आहे, मिट माइटनि, रत ऐं रूह जे रिश्तनि वारा माण्हू आहिनि, हे बि इंसान जा प्यारा। औलाद बि इंसान खे वणे थो, बल्कि सभ खां प्यारी शइ औलाद आहे इंसान जी। अल्लाह जे पैगंबरनि खे बि अल्लाह आज़मायो ऐं उन्हनि जूं बि झोलियूं अल्लाह औलाद खां ख़ाली रखियूं। क़ुरान में अल्लाह उन्हनि खे औलाद ॾिनो। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो पैगंबर, केॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं अल्लाह जे लाइ। जंहिं जंहिं जाइ ते अल्लाह हुकुम कयो, इब्राहिम ज़र्रे बराबर बि केॾा ॾिठो कोन। अल्लाह फरमाए इब्राहिम अस्लिम, इब्राहिम फरमान बरदार थी त जवाब में असलम तुले रब्बिल आलमीन, मुंहिंजा रब तुंहिंजो हुकुम मूं मञी वरितो, अल्लाह मूं मञी वरितो। अकेलो इब्राहिम अल्लाह दावत जे लाइ उमाणियो। वक़्त जे बादशाहनि जे ख़िलाफ़ साम्हूं थी, उन जे अक़ीदनि ऐं नज़रे जे मुख़ालिफ़ दावत पेश थी, ॿुधंदा रहूं था त छा न वियो वापरियो इब्राहिम अलैहिस्सलाम सां, छा न वियो वापरियो। हर तरह जी क़ुर्बानी ॾिनी, पर औलाद कोन पियो थिए। मालूम छा थियो, अया अल्लाह पंहिंजे इन्हनि बाननि खे इन शइ में ताख़ीर करे छो, गोया खे ॿुधायो इंसानो केर बि केतिरो पहुतल हुजे
ऐमाल जे एतबार सां अल्लाह खे प्यारो हुजे, पर पोइ बि बानू बानू हूंदो आहे, रब रब हूंदो आहे, बानू बानू हूंदो आहे, बानू कमज़ोर हूंदो आहे, दुआऊं पियो घुरे। जॾहिं औलाद थियो केॾा प्यारा अल्फाज़ चई, अल्हम्दुलिल्लाह लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक़ इन रब्बी लसमीउ दुआ। तारीफ़ूं तो रब जूं जे मूं पोड़े खे पुट ॾिनो, हिकिड़ो कोन ॾिनो, इस्माईल बि ॾेई छॾी, इसहाक़ बि ॾेई छॾी। इन रब्बी लसमीउ दुआ, मुंहिंजो रब आहे जेको दुआऊं ॿुधण वारो। मतिलब छा आहे? दुआ पे घुरी पुॼे रब खां। रब ॾिनो जॾहिं चाही ॾिनई, जॾहिं चाही ॾिनई, क़ुरान पवे ॾिनई, रब जॾहिं चाहे ॾे, जॾहिं चाहे। औलाद इंसान जे चाहत वारी शइ आहे, जंहिंजूं झोलियूं ख़ाली आहिनि। दुआ आहे त अल्लाह उनजे झोलियुनि खे नेक सालिह औलाद सां भरे। जिन जो अल्लाह झोलियूं भरियूं आहिनि, जिन खे रब बचड़ा ॾिना आहिनि, अल्लाह उनजे बचड़नि खे बि नेक सालिह बनाए। औलाद बि असास आहे, मिल्कियत आहे, पर कहिड़ो उनजे पोयां बि यही शइ आहे त इन औलाद जी तरबियत कहिड़े दायरे में रही करे कई आहे, इन औलाद खे बनायो छा आहे। अॼु असां वटि बिलख़ुसूस असांजे सिंधी मुआशिरे में ऐं बहराड़ीअ जे मुआशिरे में असां औलाद खे, जेके औलाद जा हक़ आहिनि, उन्हनि खां महरूम रखियो आहे। ख़बर ई कान्हे का। असां सम्झो आहे त औलाद खे खाधो ॾिनोसूं, कपिड़ो ॾिनोसूं, जुती पाइण लाइ ॾिनीसूं, पेर ढकण लाइ हुनजा पेर ढकायासूं, जिस्म ढकायासूं, पेट भरियोसूं, सम्झोसूं औलाद जो हक़ अदा थी वियो। न मुंहिंजो मुस्लमान भाउ, यकीनन इहे ज़रूरतूं आहिनि। माइट वॾा कशाला कटीनि था, तॾहिं त वालिदैन जो हक़ वॾो आहे, मक़ाम ऐं हैसियत ऐं मर्तबो अल्लाह वॾो रखियो आहे। पर इन वालिदैन खे सम्झणु घुरिजे त हिन औलाद जी असुल तरबियत आहे, असुल तरबियत आहे त उन औलाद जी तरबियत कीअं पियो करियां, उनखे माहौल कहिड़ो पियो ॾियां, उनजो अख़लाक कीअं पियो बणिजे, उनखे तालीम कहिड़ी पियो ॾियां। असां इन खां वेसला हूंदा आहियूं। असांखे फिक्र कहिड़ी हूंदी आहे? फिक्र इहा ई हूंदी आहे, इहा ई फिक्र हूंदी आहे, बसि हुनखे सुठो खारायोसीं, सुठड़ा कपिड़ा पारायासीं, सम्झंदा आहियूं काफ़ी थी वियो। पोयां उन औलाद जो लक्षण कहिड़ो आहे हिन जी परवाह कान्हे का। ऐं जेकॾहिं फिक्र रखंदा आहियूं त फिक्र इहा रखंदा आहियूं त ढगे ढोर जी कई या कोन कई, बनीअ ते वियो कोन वियो, कॾहिं इहो कोन सोचियोसीं त हिन औलाद जी मूं तरबियत रब जे एतबार सां केतिरी कई आहे, दीन जे एतबार सां केतिरी कई आहे, मूं हुन औलाद खे सुञाणप केतिरी ॾिनी आहे, माणपो केतिरो सेखारियो आहे, केतिरो हुनखे मूं ॿुधायो आहे त असांजो रब रब आहे, केतिरी दीन जी तालीम ॾिनी आहे। हर एतबार सां फिक्र हूंदी आहे, हर एतबार सां। बकरी हूंदी, गाह कोन करे आयो, पादर पियो लॻंदो, पर उहो साॻियो औलाद मदरसो आहे, उन मस्जिद में क़ुरान पढ़ण कोन वियो, शायदि को वालिदैन हुजे, भागन भरियो को पीउ या अम्मा हुजे, जंहिंखे फिक्र हुजे, राति जो पुछे त बचड़ा क़ुरान ते विया हो, पढ़ी आया हो या कोन पढ़ी आया हो। इहा पुछा थींदी, बकरियुनि जो गाह करे आयो कोन करे आयो, बनीअ ते विया हो कोन विया हो, मस्जिद में विया हो कोन विया हो, इहो कॾहिं बि कोन थींदो। औलाद इंसान जी मीरास आहे, मिल्कियत आहे, अखियुनि जो ठार आहे। अल्लाह जे नबियुनि बि दुआ घुरी, छा घुरी? रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियतिना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीना इमामा। अल्लाह बचड़ा दे, अल्लाह पुठड़ा दे, झोल भर अल्लाह असांखे असांजे घर वारनि मां, बचनि मां अखियूं ठार, वजअलना लिलमुत्तक़ीना इमामा। अल्लाह परहेज़गार न परहेज़गारनि जो बि इमाम बना, अल्लाह इमामत नसीब फरमा। अॼु असांखे न ख़ुदि जी फिक्र आहे, न बचनि जी फिक्र आहे, न तालीम जी फिक्र आहे। आउं त चवां थो, हींअर ही ॾिठो थो, घणो टाइम कोन था वठूं, इंशाअल्लाह शेख अब्दुल रज़ाक जो ई दर्स थींदो, नसीहत। हीअ असांजे लाइ हिन ॻोठ में ही नंढड़े जा दर्स ॿुधासूं। सच पुछो, असां ॿाहिरि वेही तबसरो कयो पाण में, अल्लाह रियाज़ खां बचाए, त एॾी ख़ुशी थी आहे त हिन बहराड़ी जे ॻोठ में ही तालीमी सिलसिलो शुरू थी वियो आहे। क़ुरान जी तालीम हले पई, उन सां गॾोगॾु दुनियावी तालीम बि हले पई। अब दुनिया जी तालीम बि ज़रूरत आहे।
हिकिड़ो फन आहे सिखणु घुरिजे मन कोन करियो त न सिखो पर असांजो सिंधी माण्हू बहिराड़ी जो माण्हू त दुनिया जे तालीम खां बमारो स्कूल असांजा बंदि जेकॾहिं खुलनि त बि अलाह असांजे उस्तादनि ते रहम करे जेके पढ़ाइण वारा आहिनि के चंद मिलंदा जिन खे ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो वरना ॿार वीचारा ईअं ज़िंदगी गुज़ारे न माइटनि खे फिकर न उन्हनि खे फिकर न दुनिया में हलण जहिड़ा इहो जीअं रंबो ऐं खथो वॾड़नि जो तीअं औलाद जो बि ईअं पियो हले ख़ुदा पंहिंजे औलाद ते रहम कयो दुनिया जे एतबार सां बि हुनजी संवार कयो ऐं दीन जे एतबार सां बि हुनजी संवार कयो ही शहादत आहे ही बदखो ही इदारो जेको हले पियो इहो शहादत आहे औलाद सालिह नेक औलाद जंहिंजी तरबियत हुजे दीन वारो औलाद हुजे माइट जी असुल मीरास मिल्कियत इहो औलाद जेकॾहिं औलाद में दीनदारी कान्हे जंहिंखे अलाह जी सुञाणप कान्हे जेको मस्जिद लाइ वेझो कोन्हे त उन माण्हूअ खे अपनी अमर जी बि कहिड़ी सुञाणप हूंदी पोइ अहिड़ो ॾिसंदा आहियूं त औलाद थोरो घुरीअ चढ़ंदो आहे त पोइ ॿी खे वठंदो आहे खीच मां ऐं मां खे ॻाल्हाईंदो बदो सुबदो अब छो न ॻाल्हाए पोइ दाऊं पिया ॾींदा आहिनि के माण्हू अहिड़ा अल्फाज़ चवंदा आहिनि ॿुधाए अथऊं त इन खां त झोली खाली हुजे हा भली अहिड़ा लफ़्ज़ बि माइटनि खां ॿुधाए अथऊं पोइ उन पीउ खे सवालात ऐं लफ़्ज़ चवण खां पहिरीं तो करे सोचियो त न पंहिंजे बचे जे बारे में न पंहिंजी फिक्र न पंहिंजे औलाद जी फिक्र ईअं ज़िंदगी पई गुज़रे पतो ई कोन्हे अहलो इंसान जी मिल्कियत आहे पर उहो औलाद मिल्कियत आहे जेको सालिह आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा मातल इंसान इनक़ता अनहु अमलुहु इल्ला मिन सलास पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं माण्हू मरी थो वञे त उन जे अमलनि जो सिलसिलो हुन खां टुटी थो वञे मरण खां पोइ नेकी करे कोन सघंदो नेकीअ जे लाइ अलाह दुनिया ॾिनी आहे हयाती ॾिनी आहे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला ही अलाह ज़िंदगी ॾिनी आहे इन जे लाइ परख ॾिसां तव्हां में केरु आहे जेको ज़िंदगी चङी थो गुज़ारे मरण खां पोइ निमाज़ कोन पढ़ंदो मरण खां पोइ रोज़ो कोन रखंदो मरण खां पोइ कंहिं कोताही कई जो हुनखे माफ़ कोन कंदो दरगुदर मरण खां पोइ जो कोन्हे दुनिया में आहे हिक ॿिए सां मोहबत जो माहौल पैदा करणु असल दुनिया आहे अमल जो मैदान पाण फरमायो मरे थो अमल जो सिलसिलो टुटी थो वञे पर फरमायो कुझु सूरतूं आहिनि जेके मरण खां पोइ बि उनखे उनजो समरो क़बर में मिलंदो रहे क़बर में मिले पोइ पाण फरमायो सदक़तुन जारिया अहिड़ो को अमल करे वञे जंहिंखां पोइ मुस्लमाननि खे नफ़ो पियो मिले फ़ाइदो पियो मिले मिसल को रोड आहे को रस्तो आहे किथां रस्ती को गस्त को कलाक को कंधु जिथां माण्हू अचनि वञनि सुख सां ऐं असां वटि हाल अहिड़ो हूंदो आहे जो बनी सॼी गैराबाद पई वेंदी पर हमरा जी खोटो खोटा वरी रस्तीअ खे लॻी पई बनी सॼी गैराबाद पई वेंदी आहे खोटो खोटा वरी रस्तीअ खे हूंदी आहे खोटो खोटा वरी कलाश खे हूंदी आहे जितां चार माण्हू अचनि वञनि कंहिंजो को सुख सां अचे वञे गस अहिड़ा हूंदा आहे कलाश जो टार्च न हुजे त हाणे वारी जेका ज़िंदगी आहे न हाणे हिननि लाइटनि जे करे माण्हू अंधो थी वियो आहे पुराणा पोड़ा हुआ जेके ईअं पिया हलंदा आहिनि हिन तारनि जे रोशनियुनि ते असां में हलणु कोन्हे हाणे मोबाइल वारी टार्च न हुजे त कलाक अहिड़ा जो न किथे किथे अमरा वञी कोॾा खोड़े इहो आहे असांजो हाल ही छा आहे एॾी हिरस ऐं हवस आहे सम्झे थो मरणो ई कोन्हे को पर कलाक ऐं कंधा पियो सेरे छा सेरींदे 6 महीने लपो हिकिड़ो हणंदे इंच बि कोन खणंदे छा खणंदे केतिरा हुआ हलिया विया असां त कोई 1-5 एकड़नि वारा आहियूं को 10-20 एकड़नि वारो अलाह सभिनी खे बरकतूं ॾे रब पंहिंजे रिज़्क मां कुशादगी सभिनी खे करे ॾे अलाह मोहताजनि खां बचाए पर अलाह हिन अजाई हवस ऐं हिर्स खां बि बचाए और जिन वटि ज़मीनदारियूं आहिनि जिन खे ख़बर ई कान्हे का त केतिरियूं ज़मीनदारियूं उहे बि मुआद ख़ाली हिते हलिया न उहे कहिड़ा आहे सभु 1000 एकड़ पाण सां गॾु खणी विया सभु हिते पिया हूंदा सदक़तुन जारिया इहो आहे त गस सुठड़ा कजे अॻे ईमान हूंदो माण्हुनि में हींअर ॾींहुं ॾींहुं जेका आहे न अॻे हूंदो त कलास खे रस्ते खे हर हणाईंदा त असां नंढे हूंदे बि ॾिठो त माण्हू छलूं पिया ॾींदा बना कढंदा छा ददार चइबो छा जंहिंसां करे पासा भरींदा त गस सुठड़ो थिए अॼु ईअं हूंदो आहे
यार फलाणो खोटे पियो ऐं अञा ॿ लपा हणां तव्हांजो 2-3 सालनि में रस्तो चटो हो जिथां ॾाढा गाॾियूं मटींदियूं हाणे त स्कूटर बि नथो मटे घरनि जूं ॻोठनि जूं घटियूं बहिराणी जा माण्हू आहियूं अब ॾिठियूं तूं केॾियूं घटियूं हुयूं केॾां वयूं घटियूं का ज़मीन सोड़ी थी वई आहे छा ईअं कोन्हे केॾियूं घटियूं केॾा चौक हाणे बाक़ी छा वञी बचियो आहे घर थो ठाराए पियो वधाए तव्हांजो घटी सोड़ी हाणे त खट बि नथी निकिरे इहो असांजो ॿार अलाह जे रसूल फरमायो मरण खां पोइ इहा शइ छॾे वियो आहे इन जो अजुर हुनखे मिलंदो रस्तो किथां छॾे वियो पंहिंजी ॿॼी मां गसो सुठो करे ठाहे छॾे वियो पोयां माण्हू पिया ईंदा वेंदा हुनखे बि सवाबु ख़बर में मिलंदो ही मामूली नेकी कान्हे पाण फरमायो इल्म युंतफ़अ बिही इल्म नाफ़े नफ़ा बख़्शे नफ़ा बख़्शे कहिड़ो इल्म आहे अब दुनिया जो इल्म चइनि त सिखणु घुरिजे उहो हिकिड़ो इल्म आहे पर फन आहे फन नफ़ा बख़्शो दुनिया जे एतबार सां आयो नौकरी खणी बि को फन सिखबो का टेक्निकली शयूं हूंदियूं आहिनि उहे सिखबियूं दुनिया मां फ़ाइदो जे अलाह चाहियो त मिले थो पर असुल नफ़ा बख़्श इल्म क़ुरान ऐं हदीस जो इल्म आहे क़ुरान ऐं हदीस जो इल्म आहे इहो ई नफ़े वारो इल्म आहे इहो जंहिं शुरू करायो जंहिं पढ़ायो उस्ताद थी करे पढ़ायो या मदरसे मस्जिद में तावन कयो कारी साहब वेठो आहे उन सां तावन कई पघार ॾिनई पघार में तावन कई मदरसे में तावन कई सिलसिलो दीन जो हले पियो इन जे तावन सां हिकिड़ो सिलसिलो हले पियो इन ॿारनि जो अखर उन जे लाइ सदके जाया पर हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हलां छो जो असांजो वरी इन तबिके सां बि वास्तो आहे मौलवियुनि सां ऐं मुतवलिन सां बि वास्तो आहे पोइ हाल इहो हूंदो त जेको 100 रुपया महीने ते ॾियण वारो अमरा हूंदो महीनो थींदो साईं आख़िर खे पघार ॾियणी आहे भला 100 रुपया ॾींदो हो त ॾे चवंदो न पोइ भला ॾिसंदासीं उहो साॻियो माण्हू हितां निकिरी स्टाफ ते वियो हितां निकिरी शदादपुर वियो त 200 रुपया खपाए आयो अजायो सजायो सोपारनि में सिगरेटनि में नसवारनि में अलाए छा छा आनंद निकितो आहे अलाह रहम फरमाए जेके माण्हू खाईंदा फुज़ूल जान बि तबाह कनि ऐं उहो ख़र्च थिए थो उहो ॾिसण में कोन थो अचे उहो कोन थो ॾिसण में अचे पर ही दीन जी एतिरी बेक़दरी मुसलमान वटां एतिरी बेक़दरी मुसलमान वटां अल्लाह रहम फरमाए किथे अल्लाह जो रसूल क़यामत जे ॾींहुं दाही न थी बीहे असां खां 100 रुपया हिसाब लॻायो 100 रुपया क़ुरान जे लाइ ॾिहाड़ी घणी आहे 2 रुपया ॾिहाड़ी 2 रुपया ॾिहाड़ी 100 रुपया 200 रुपया तो 6 रुपया ॾिहाड़ी 300 रुपया रेंद 9-10 रुपया ॾिहाड़ी आहे 10 रुपया ॾिहाड़ी बि क़ुरान जे लाइ कोन थो ॾे रोज़ हिसाब लॻायूं त असांजो अल्लाह जे नाफ़रमानी में घणो ख़र्च ऐं हेॾा मस्जिद में असांजो घणो ख़र्च आहे ॿिए खां पुछण जी ज़रूरत ई कान्हे कासी अल्लाह असांजे अंदर में विहारियो आहे ॿिए खां कहिड़ी वकालत वठणी आहे घड़ी खनि वेही पंहिंजे पाण खां पुछूं त असां केतिरी क़ुर्बानी ॾिनी आहे असांजी क़ुरान सां केतिरी मोहबत पतो हिते पइजी वेंदो सिगरेट जो पैकेट 50 रुपए जो रोज़ साड़ींदो नशे वारियूं सोपारियुनि जे 100 रुपया रोज़ साड़ींदो अल्लाह जे घर जे लाइ 10 रुपया बि कोन ॾींदो क़ुरान जे लाइ इहो आहे असांजी क़ुरान सां मोहबत असांजी क़ुरान सां 100 रुपया महीनो कोन ॾींदो 200 रुपया महीनो कोन ॾींदो फसल खणंदो ज़कात उशूर कोन कढंदो जेकॾहिं मुतवली घुरे त चवंदो मना तंग करे मारियो अथई हे अल्लाह जा मना तंग कोन कयो त तुंहिंजे लाइ भलाई इहो पियो ॻोल्हे ख़ैर तुंहिंजो इहो आहे मिल्कियत तुंहिंजी आहे अल्लाह जे रसूल फरमायो जेको माण्हू इन्हनि मस्जिदनि ऐं मदरनि सां मोहबत कई इन क़ुरान ऐं हदीस जे तालीम सां ताउन कयो इनखे वधायो मरणो त बाबा सभु कंहिंखे आहे न आहे केरु जेको चवियाऊं कोन मरंदुसि आहे को ओ अहिड़ा माण्हू बि जेके अल्लाह खे कोन था मञनि दुनिया में आहिनि मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि अहिड़ो नज़ीरो बि आहे जेके चवनि था अल्लाह कोन्हे उहे बि आहिनि पर उन खां बि पुछ त मरंदे या कोन मरंदे उहो बि कॾहिं कोन चवंदो कोन मरंदो
कॾहिं कोन चवे तो अल्लाह कोन्हे। अहिड़ा मुल्क मिलंदा, मुल्क कम्युनिस्ट दहरिया जिन खे चए थो वञे, अल्लाह जे ज़ात ते हुन जो ईमान कोन्हे त अल्लाह आहे ई कोन। दुनिया ईअं ठही विया, साइंस मुख़्तलिफ़ नज़रिया, पर उन खां पोइ पुछ मरंदे, चवंदो हा हा मरंदे। कीअं मरंदे? मुख़्तलिफ़ सूरतूं ॿुधाईंदो, हीअं थींदो, मरी वेंदो। त पोइ मुस्लमान बि चवे थो मरंदो, त हो बि चवे थो मरंदो, त फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु इहो आहे जो मुस्लमान चवे थो मरण खां पोइ असुल ज़िंदगी शुरू, हू चवे थो मरी वेंदो, ख़तम थी वियो। अब हू जेकॾहिं भटके त ॻाल्हि सम्झ में वेहे थी, जेको चवे न मरण खां पोइ असुल ज़िंदगी शुरू थींदी, को बि मुस्लमान इन जो इनकार त कोन कंदो न, कंदो केरु इनकार? त मरण खां पोइ बि वारी ज़िंदगी कान्हे। पोइ जॾहिं अहिड़ो माण्हू वेसलो थी विहे त मुंहिंजी असुल ज़िंदगी हू आहे, त पोइ इन खां वधीक चरियो ॿियो को चइबो? जेको पंहिंजे असुल घर जो न सोचे। असुल घर त उहो असांजा अबा किरायो, ॾाॾा किरायो, पर ॾाॾा किरायो आहे। कंहिंखे यादि को पर ॾाॾो या हो बि ॾाॾे जो नालो कंहिंखे यादि आहे? वधि में वधि यादि हूंदो पीउ जो नालो, ॾाॾे जो नालो, या अञा वॾो छे पर ॾाॾे जो नालो। अॻिते त ख़बर ई कान्हे केरु हुआ, उहे बि हुआ या कोन हुआ। हो अॼु नालो निशान कोन्हे। हिकिड़ो टाइम ईंदो असांजो बि नालो निशान कोन हूंदो, असांजो बि कोन हूंदो, असांजो बि नालो वठण वारो कहिड़ो कोन हूंदो। पोइ हो असांखे खपे छा? अल्लाह जे रसूल फरमायो असल शइ इंसान जी कहिड़ी आहे? अहल माल ती अमल। पर ॿ शयूं वापसि वेंदियूं आहिनि। टाइम थी चुको आहे। इहा नसीहत हुई, अल्लाह सुभाणे व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। बसि आख़िरी ॻाल्हि करियां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा शइ छो चई त मरण वारे सां गॾु अमल वेंदो। पर कंहिं ॻाल्हि त तबील हुई त अमल जो त दुनिया में बि नफ़ो मिले थो ऐं अमल जो दुनिया में बि नुक़सानु मिले थो। ईअं कोन्हे त पोइ दुनिया में अमराटा डमुर थी ॾेखारींदो त बची वेंदो, अलाह जी पकड़ थींदे दुनिया में पकड़ी वठंदो। नेकोकार आहे त अलाह दुनिया में बि हुनखे रुसवा कॾहिं बि कोन कंदो। नेक माण्हू जंहिंजो अल्लाह सां तालुक कॾहिं दुनिया में रुसवा कोन थींदो, लिकी वठो कॾहिं कोन। वक़्ती तकलीफ़ूं अची ईंदियूं, अल्लाह जे नबियुनि में बि आयूं, पर दिली सुकून हूंदो, इत्मीनान हूंदो, कॾहिं बि परेशान कोन थींदो। अल्लाह हुनजे दिलि खे सुकून ॾिनो आहे इबादत। अल्लाह जो कसम निमाज़ी खां पुछो, अल्लाह हर मुस्लमान खे निमाज़ी करे, अल्लाह हर मुस्लमान खे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ ऐं निमाज़ मोहबत नसीब करे। जंहिं निमाज़ पढ़जे थी न त ॼण त दुनिया जा सभु थक तकलीफ़ूं परेशानियूं ख़तम थी थियूं, सुकून मिली थो वञे, सुकून मिली थो वञे। अब ही कोरोना आहे, अल्लाह छा आहे? अल्लाह हर मुस्लमान खे वबाउनि ऐं बीमारियुनि खां महफ़ूज़ रखे। छा पाए? पंजाब जो हिकिड़ो एल हो, कराची में हुन सां मुलाक़ात थी, हुन इहा ॻाल्हि ॿुधाई, हुन चयो कोरोना जी मूंखे तकलीफ़ थी वई, साह जी तकलीफ़ थी। पोइ छा हो? साह जी तकलीफ़ थी, चयो कोरोना आहे। पंजाब जो ॿुधाई त हुते इलाज कहिड़ो बि कयूं, चयो हर वक़्तु असांखे सुम्हारीनि, ईअं सुम्हारीनि जीअं सजदे में थो सुम्हारिजे न, जीअं ईअं थिए सुम्हारे। ऐं जो ईअं थियो वॾा साह खणो, इन एतबार सां छा थो थिए, साह जी रवानगी फेफड़नि में सही थी वञे, वॾा वॾा साह अचनि था। ऐं अल्लाह जी रहमत आहे, हुननि त इहा ॻाल्हि कई, पर मक़सदु चयो इन ज़रिए सां इहे नालियूं खुली थियूं वञनि। सीमो सजदो ॾे शुक्र अदा कयो त मुंहिंजा रब तो त असांखे कॾहिं इहा इबादत नसीब करे। ही त इबादत जा फ़ाइदा इहे बि पियो ॾे, अल्लाह केतिरी इबादत में फ़ाइदो रखियो। भई ॻाल्हि डिॼी पई थिए, मखदूम फज़ल ॿुधो हूंदो सभिनी, शायदि आला जो, हुन सां मुलाक़ात थी, हुन हिकिड़ी ॻाल्हि कई, हुन ॻाल्हि कई मखदूम ख़लीक़ समाजी। कहिड़ी ॻाल्हि कई? ॻाल्हि कई त जॾहिं एमआरडी जे दौर में ॿधिजी विया न माण्हू, हुन में ॿधिजी वियो, जी कचहरी कयूं दफ़ा ॾे ख़बर भला जेल में तो छा सिखियो आहे? जी जेल में मूं योगा सिखी आहे। भई योगा छा हूंदो आहे? योगा ईअं हूंदो आहे त ज़मीन ते मथो रखी ऐं टंगूं मथे करे इहा वर्जिश कबी आहे। इहो हिंदुनि में योगा जो तरीक़ो आहे, मुख़्तलिफ़ इबादतुनि जा तरीक़ा, पर वर्जिश जो तरीक़ो। भई
करी छाजे ला तो दुनिया रिसर्च करे तहकीक कई आहे त हीअ रत खे हलाइण वारी असुल दिलि आहे ऐं दिलि जॾहिं रत खे हलाए थी त दिमाग़ सही तरह कोन थो थिए उन करे मथे आहे दिमाग़ खे रत फुल खपे उन जे लाइ अहिड़ी वर्जिश करियो जो तव्हांजो मग़ज़ हेठि हुजे दिलि थोरी मथे हुजे त रत में ही मग़ज़ तव्हांजो तर थिए उन जे लाइ ही योगा मूं सिखी आहे ऐं हाणे हेतिरो टाइम ही बीह सघां थो त फज़ल ॿुधायो मखदूम चई हुनखे खिली चयो त चई तो त योगा सिखी आहे अलाह त 1400 साल पहिरीं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए ॿुधाए छॾियो 5 वक़्त निमाज़ पढ़ त तुंहिंजो हर वक़्तु सजदे में मथो हेठि ही तो दुनिया में अल्लाह इनाम ॾिनो जिस्मानी भी फ़ाइदा आख़िरत जा भी फ़ाइदा क़ब्र जा भी फ़ाइदा तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो असुल मीरास इंसान जी अल्लाह सुब्हानहु व तआला वरी तौफ़ीक़ अता फरमाए